शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे पुट ज़ुल्फकार अली भुट्टो जूनियर अमरीकी शहर शिकागो में साना जी तक़रीब खे ख़िताब दौरान पाकिस्तान जे वागधड़ियुनि जा टीन खड़काए छॾिया। सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमरीका जी सालियानी तक़रीब में माण्हू उन वक़्तु हैरत में पइजी विया जॾहिं ज़ुल्फकार अली जूनियर सिंध जे माहौलियाती तबाहकारी जो ज़िक्र कंदे चयो त पाकिस्तान क्लाइमेट चेंज जे ख़िलाफ़ न पर पंहिंजनि ई माण्हुनि ऐं माहौल ख़िलाफ़ जंग में रुधल आहे। Pakistan is on the forefront of a war against its own people and ecology. ज़ुल्फकार जूनियर चयो त असांजो सिंधु दरिया सुकी ठोठ थी रहियो आहे ऐं को बि डैम उन खे बचाए नथो सघे। जेकॾहिं तव्हां पंजाब में वधीक पाणी ॾिसणु चाहियो था त पोइ तव्हां खे सिंधु दरिया खे समुंड ताईं छॾिणो पवंदो। इहो कुदरती निज़ाम आहे, इहो ख़ुदा जो फितरी निज़ाम आहे ऐं इहा ई साइंस आहे। जेसिताईं सिंधु दरिया समुंड खे चुमी न ॾींदो तेसिताईं पंजाब खे बि पाणी न मिलंदो। We are a torn, divided, damned and intellectually drained Pakistan. Our river is dying and no dam can save her. If you wish to see more water in Punjab, you must let the Indus kiss the sea. It is the natural order. It is God's ordained order. It is science. And if you do not, you risk starving 80% of your population. The fight against climate change is not one of jargon and meaningless pledges. ज़ुल्फकार जूनियर चयो त इन ॻाल्हि जी का बि अहमियत नाहे जेकॾहिं तव्हांजो पाड़ेसरी ट्रांस, हमजिन्स परस्त, स्ट्रेट, बाय, हिंदू, मुस्लिम, क्रिश्चियन, पारसी, सिख, सुन्नी, शिया, सिंधी, शीदी, बलोच, हज़ारा, बल्ती, मर्द, औरत, अमीर या ग़रीब आहे। को बि फ़र्क़ु नथो पवे छाकाणि त माहौलियाती तबाहकारी सां तव्हां सभु ग़रक़ थी वेंदा। It is a question of unity, embracing difference. At the end of the day, it should not matter if your neighbor is trans, gay, straight, bi, Hindu, Muslim, Christian, Parsi, Sikh, Sunni, Shia, Sindhi, Shidi, Baloch, Hazara, Balti, male, female, rich or poor. Eventually you will both drown. ज़ुल्फकार जूनियर चयो त असांखे पंहिंजी बका वारी हिन जंग में पंहिंजे यकीन ऐं ख़ानदान खे मुंहिंजे ख़ानदान जियां कंहिं शरीफ़ ख़ान, मुल्ला ऐं यकीनन कंहिं वर्दीअ वारे जे रहम करम ते न छॾिणो आहे। In this fight for our very existence, do not place your faith in families like mine, in the landed gentry, the industrialists, the sharifs, the khans, the mullahs, and most certainly not the men in uniform. ज़ुल्फकार जूनियर चयो त इन जे बदिरां तव्हां हारी, किसान, मज़दूर, मीरबहर, मलाह, भील, बागड़ी, कोल्ही, मेघवाड़, फ़क़ीर, ख्वाजा सरा या हीजड़ा उन्हनि जे अखियुनि में ॾिसो ऐं तव्हां खे उन्हनि जे अखियुनि में असांजो इनकलाब नज़र ईंदो। Look instead in the eyes of the Hari, the Kisan, the Mazdoor, the Mirbar, the Malha, the Bhil, the Bhagri, the Kholi, the Megwad, the Faqir, the Khwajasra, the Hijra, and in their eyes you will see our revolution. ज़ुल्फकार अली भुट्टो जूनियर पंहिंजी जज़्बाती तक़रीर जे आख़िर में जीए सिंध ऐं जीए अवाम जो नारो हंयो। हाल में वेठल माण्हू सीटुनि तां उथी बीठा ऐं काफ़ी देर ताईं ताड़ियूं वॼाईंदा रहिया। जीए सिंध, जीए अवाम। Look instead in the eyes of the Hadi. Thank you. ज़ुल्फकार अली भुट्टो जूनियर जी शिकागो में कयल हीअ तक़रीर ॿुधण खां पोइ सभु इहो ई सवाल करे रहिया आहिनि त छा भुट्टोज़ जो टियों नसुल पाकिस्तान जे सियासत में धमाकेदार एंट्री ॾियण वारो आहे। सवाल इहो बि आहे त हक़ीक़ी भुट्टोज़ जी इन एंट्रीअ खे पाकिस्तान ऐं ख़ासि करे सिंध जो माण्हू कहिड़ी मोट ॾींदो ऐं ज़रदारीअ मां भुट्टो बणियल ख़ानदान जो रद्द अमल छा हूंदो।